तेरो फार्म न दियो हींअर ई तव्हां साम्हूं ई कॉल आहे DRO साहब जी आहे। हिकिड़ो मिंट तव्हांखे ॾेखारियांसि। हीअ कॉल मूंखे हींअर DRO साहब कई आहे, मोहम्मद नवाज़ सो DC। तव्हां टाइम ॾिसो, हींअर DC साहब इहा रिकॉर्ड मूंखे पाण कॉल कई आहे त फार्म इशू थी विया आहिनि, तव्हां वञो तव्हांखे फार्म मिलंदो। RO चए थो त असांखे DRO मना कई आहे, तव्हां रिज़ल्ट न ॾियो हुननि खे। हुन में हींअर चए पियो सर असां वटि तव्हां ॾिसो न हीअ रिज़ल्ट्स पिया आहिनि असां वटि यूनियन काउंसिल मिठड़ीअ जी ओरिजिनल रिज़ल्ट्स पिया आहिनि। असांजो कैंडिडेट 580 वोटनि ते खटियो आहे, ठीकु आहे। इन्हनि छा कयो, सॼियूं रिज़ल्टूं वेही 3 ॾींहं थिया आहिनि, अॼु प्री प्लान सां रिज़ल्टूं जेके पंहिंजी मन पसंदि ठाहिनि पिया। 11-12 ओरिजिनल फार्म, हीअ ॾिसो प्रिज़ाइडिंगनि जा सभिनी जा असां वटि रिज़ल्टूं आहिनि ऐं पोलिंग वाइज़ रिज़ल्ट आहे। हिते इन्हनि जी मन मस्ती पंहिंजी सां अॼु 3 ॾींहं थिया आहिनि, दुकान खोले वठनि। उन्हनि जा फ़ोटोज़ तव्हांखे ॾेखारियो RO ऑफिस जा। हे ॾिसो हीअ RO ऑफिस में ओतिरियूं खोले, हीअ ॾिसो कीअं पिया जेको ऑपरेशन थिए हिते। हिकिड़ो मिंट बीहो सही आहे, मूंखे ॻाल्हाइण ॾियो, हवी ॻाल्हायो विच में। हीअ हले पियो सॼो, ॾिसो हीअ सिस्टम, हीअ रिटर्निंग ऑफिसर ऐं प्रिज़ाइडिंग ऑफिसर हिते खोले, हीअ RO ऑफिस में हीअ ऑपरेशन था कनि रिज़ल्टनि जी। हीअ ॾिसो तव्हां वीडियोज़ मां वटि पिया आहिनि। हाणे असांजे खटियल कैंडिडेट खे ज़ोरी ज़बरदस्ती हाराए ऐं जेको पंहिंजो हिकिड़ो मिंट हिन में हूंदो ॾिसो बहरहाल पियो आहिनि सभु, तव्हां ॾिसो पियो। अच्छा सर, यूनियन काउंसिल टोटल केतिरियूं आहिनि तव्हांजे नज़र में? 11-12 फार्म में जेको साईं असां वटि 6 यूनियन काउंसिल आहिनि, ठीकु आहे। 6 जैसे पार यूनियन काउंसिल असांजी विन थियल आहे, मिठड़ीअ यूनियन काउंसिल असांजी विन आहे, कीतार यूनियन काउंसिल असांजी खटियल आहे, कांटियो यूनियन काउंसिल असांजी खटियल आहे, तड़ामीर खटियल आहे, हिकिड़ो असांजो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर खटियल आहे। उहे सभु नताइज इन्हनि चेंज करे टोटली इन्हनि जा सभिनी जो असां वटि ओरिजिनल रिज़ल्ट्स पिया आहिनि। हाणे 2 ॾींहं कल्ह खां पोइ शाम 5 बजे इन्हनि खे लॻाइणी हुई फार्म 13, अञा ताईं इशू कोन पिया कनि। RO साहब चए थो मूंखे DRO मना कई आहे, DC साहब फार्म 13 न लॻायो। अॼु 28 तारीख़ आहे, 28 तारीख़ हींअर 10:30 बजे जो टाइम थियो आहे ऐं DRO साहब असांखे चयो त सभु इशू थी विया आहिनि, तव्हां वञो तव्हांखे कापी मिलंदी। RO साहब चए थो त आउं ॾियण लाइ तयारु कोन आहियां, मूंखे DRO मना कई आहे हुन में। हा त ॾियो, तव्हां छो नथा ॾियो पोइ? हा तव्हांजो कमु हो लॻाइण बोर्ड ते कल्ह शाम जो 5 बजे। तव्हां हलो हीरा जो आहे, असांखे एतिराज़ु कोन्हे, बर्न थी आहे पोलिंग स्टेशन, कोई ऑब्जेक्शन कोन्हे, फॉर्मेलिटी पूरी करो। जेके कंप्लीट थियो आहिनि उहे तव्हां बोर्ड ते लॻायो न, उहो छो न पिया लॻायो? पोइ ॾियो असांखे कापी, असांजो ॿियो आहे कोन मक़सदु। असांजो कैंडिडेट जी जीअं बाबा रिज़ल्ट ठाही आहे, 13 फार्म त घटि में घटि ॾियो न असांखे। हीअ रिज़ल्ट्स आहिनि यूनियन काउंसिल मिठड़ी जो 4 जा। हीअ सॼो ARO साहब इन गॾु वठिजो। RO साहब हींअर अची वेठो आहे, पहिरीं क्लार्क जो कमु कई पियो, इहो ई रिज़ल्ट्स हेर फार करण जो, जंहिंखे घटाइणो आहे जंहिंखे हाराइणो आहे। हीअ रिज़ल्ट्स आहिनि मिठड़ी जो 4 यूनियन काउंसिल जा ओरिजिनल प्रिज़ाइडिंग ऑफिसर जा स्टैम्प ऐं थंब सां। इन में असांजी यूनियन काउंसिल मिठड़ी जो 4 PTI जा जेके कैंडिडेट आहिनि 550 ते खटी आहे। उन खां पोइ जीअं पोलिंग स्टेशन्स वापसि छाछरे पहुता आहिनि, RO ऑफिस जे बजाए हुकूमती धुर जे जेके पर्सनली बंगला आहिनि, RO ऑफिस पहुचण जी बजाए उते बैग्स पिया आहिनि। उन खां पोइ ही बैग्स आहिनि, इन्हनि जा पिक्चर्स वठो तव्हां। इन में RO ARO ऐं प्रिज़ाइडिंग ऑफिसर इन्हनि सभिनि मिली करे हा हीअ तस्वीरूं आहिनि। हीअ प्रिज़ाइडिंग ऑफिसर आहे, हिन जी पिक्चर सभु इशफाक संग्रासी मिठड़ी जो सूटर यूनियन काउंसिल ते प्रिज़ाइडिंग ऑफिसर आहे। ये खुद ही खोले पियो। इनमें ARO RO ऐं प्रिज़ाइडिंग ऑफिसर सभु मुलवस आहिनि। ARO सालम मुख़्तियार कार हिकिड़ो इहे वीडियोज़ आहिनि, तव्हां सां शेयर कंदासीं। इहे ॾिसो तव्हां वीडियोज़ आहिनि सभई। ARO आहे, हीअ यूनियन काउंसिल पंहिंजो मिठड़ीअ जो आहे, कंहिंजे कांटे जो आहे, कांटे जी पोलिंग स्टेशन जो ऐं मिठड़ीअ जी पोलिंग स्टेशन जो। हीअ सोडो साहब इन्हनि सभिनी जी वीडियोज़ बि आहिनि जेके ऑपरेशन कनि पिया, तव्हां सां शेयर करियूंसि था वीडियोज़। हाणे जेको फार्म 13 कल्ह शो थियणो हो, पब्लिश थियणो हो, उहो इन सबब जे करे ई न थी सघियो, छो जो मैनेजमेंट में साईं वारनि खे टाइम खपियो त असांखे हाराए ऐं पीपल्स पार्टी जा जेके कैंडिडेट आहिनि उन्हनि खे खटाइण जे लाइ डिले कंदा रहिया। असां कल्ह बि एप्लीकेशन ॾिनी, उन एप्लीकेशन जी कापी बि आहे, असां मीडिया खे ॾींदासीं। अॼु बि असां सुबुह जो 9 बजे अची ॾिनी आहे, उन ते बि साईं वारनि जेको आहे सो मजबूरी ॾेखारी त अॼु शाम ताईं अव्हांखे फार्म 13 असां ॾींदासीं। ऐं कल्ह असां विया आहियूं इलेक्शन कमीशन DEC खे बि कापी ॾिनी आहे, DRO साहब खे बि ॾिनी आहे, मीरपुर ख़ासि विया आहियूं फार्म 13 जे लाइ असां एप्लीकेशन ॾिनी आहे रीजनल इलेक्शन कमिश्नर खे। इहे सभु शयूं असां वटि प्रूफ आहिनि। असां वटि 5 यूनियन काउंसिल जा आहिनि, जैसे जो पार, कमरार, मिठड़ी जो 4 यूनियन काउंसिल, तड़, हमीर, कांटियो। 5 जी यूनियन काउंसिल जो ओरिजिनल रिज़ल्ट्स असां वटि आहिनि, जंहिंमें असांजो खटियल उहे फार्म 11 ऐं 12 ते प्रिज़ाइडिंग ऑफिसर असांखे ॾिनियूं आहिनि। हाणे ओड़ा ई रिज़ल्ट
AROs ऐं हुकूमती दौर जा जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि विहारे असांजो मुखालिफ़ जेके कैंडिडेट पीपल्स पार्टी जा आहिनि उन्हनि खे खटराए सेम ओड़ा ई रिज़ल्ट्स ठाहे ॾेई छॾिया आहिनि ऐं अञा ताईं असांखे न पियो ॾिनो वञे फार्म 13 जॾहिं त 28 तारीख़ हींअर 11 बजे ॾींहं जो असां RO ऑफिस में बीठा आहियूं ऐं मीडिया जी शायदि है ही RO साहब वेठो आहे ARO साहब वेठो आहे RO वेठो आहे RO त वीचारो बेइख्तियार आहे उहो टोटली RO जो कमु ARO साहब करे थो ऐं RO जो हुन में कोई अमली रोल कोन्हे साइन सिर्फ़ु हुन खां वरितो वञे थो कमु ई टोटली ARO साहब जो आहे 28 तारीख़ 11 बजे असांखे फार्म 13 जी जेका आहे लिस्ट हू पब्लिश न थी आहे न असांखे मिली सघी आहे इहो ई ऐं असांखे इहो सॼो मैनेज करे हारायो वियो आहे जंहिंमें ई पिक्चर्स पिया आहिनि सभु पोलिंगनि जा जेके हिते अची पोलिंग खुलियूं आहिनि सील्स खुलियूं आहिनि उन प्रिज़ाइडिंग RO सभिनि मिली करे असांखे हारायो आहे वधीक हाणे फार्म 13 जेकॾहिं असां वठूं था उनखे असीं पंहिंजे लीगल फोरम ते अॻिते जेको आहे सो फार्मल जेको लीगल फोरम आहे उनखे असीं यूज़ कंदासीं इनशाला ऐं उनमें उमेदु आहे त एक्शन थींदो RO या प्रिज़ाइडिंग जिन इहो ग़लति कयो आहे पंहिंजनि आकान खे ख़ुशि करण जे लाइ इलेक्शन कमीशन बि लिखियो आहे हुन में महिरबानी